वताए फ़क़ीर खे कंहिं माण्हूअ हिकिड़ो गॾो गिफ्ट में ॾिनो। कुझु ॾींहंनि खां पोइ, कुझु महीननि खां पोइ वताए फ़क़ीर जे घर में जॾहिं कुझु बि न हुयो, वताए फ़क़ीर जे घर में अन्न बि न हुयो, कुझु खाइण लाइ सौदो बि न हुयो ऐं पैसा बि न हुयसि। वताए फ़क़ीर सोचियो त छो न गॾो विकिणी कुझु पैसा करे अटो ऐं सौदो वञी वठी अचां। वताए फ़क़ीर गॾो काए निकिरी पियो ऐं हीउ जॾहिं शहर में पहुतो त हिन गॾो विकिणण जे लाइ होका ॾिना। हिन शहर जा केतिरा ई चकर लॻाया, शहर जे मार्केट मां काफ़ी दफ़ा आयो ऐं वियो गुज़रियो ऐं हीउ होका ॾींदो रहियो त गॾो वठो, गॾो वठो, पर कंहिं बि माण्हू हिन खां गॾो न वरितो। कंहिं माण्हू अची वताए फ़क़ीर खे इहो चयो त तूं ईअं कर जो सुभाणे पिड़ीअ ते वञो ऐं उते वञी दलाल कर। उहो दलाल जेको आहे उहो तोखे गॾो विकिणाए ॾींदो। इहो तरीक़ो न आहे गॾो विकिण जो जेको तूं तरीक़ो अख़्तियार पियो करीं। उनखे तूं 2-3 रुपया ॾिजांइ दलाल खे। वताए फ़क़ीर सोचियो त शायदि इहो बहितर ॻाल्हि आहे। ॿिए ॾींहं ते वताए फ़क़ीर पिड़ीअ ते वियो ऐं उते हिकिड़ो दलाल मुक़ररु कयईं। उन दलाल खे 2-2 रुपया बासायईं, चयईं यार हालात तमामु घणा ख़राबु आहिनि, घर में सौदो बि कोन्हे को, खाइण लाइ कुझु बि कोन्हे को, पैसा बि न आहिनि, गॾो खां सवाइ मूं वटि ॿियो कुझु आहे बि कोन। उन करे बहितर तरीक़ो मां इहो ई सम्झो आहे तूं मूंखे गॾो विकिणाए ॾे, कुझु ख़र्ची तोखे बि ॾींदुसि ऐं कुझु पैसनि मां सौदो वठंदुसि। ख़ैर जॾहिं उन दलाल खे वताए फ़क़ीर गॾो ॾिनो त उन दलाल गॾो खे विकिणण जे लाइ इहो चवणु लॻो माण्हुनि खे मुख़ातिब थी त हीउ गॾो इंतिहाई आला नस्ल जो आहे, हीउ खुरासानी गॾो आहे, हिन गॾो जो जेको पीउ आहे उहो बरतानी आहे, हिन गॾो जी जेका माउ आहे उहा सुल्तानी आहे ऐं हीउ असील गॾो आहे। ईअं सम्झो त हीरे जी परख जेका हूंदी उहा कंहिं जोहरीअ खे हूंदी ऐं हीउ गॾो को जोहरी ई ख़रीद करे सघे थो। हीउ गॾो उहो गॾो आहे जो हिन ते तव्हां 4-5 मण वज़न रखो तॾहिं बि भॼंदो हलंदो। हिन गॾो खे हर को नथो सुञाणे सघे। जॾहिं उन दलाल गॾो खे विकिणण जे लाइ एॾा पुलाव चाढ़िया त वताए फ़क़ीर अची उन दलाल खे कन में चयो त जेकॾहिं तूं वाक़ई सुञाणीस थो ऐं एॾो ई ज़बरदस्त आला नस्ल जो गॾो आहे त पोइ भला न विकिणऊं। दलाल वताए फ़क़ीर खे चयो त दरवेश तूं ख़ामोश रह, तो ख़बर ई न आहे शइ खे विकिणण जे लाइ ऐं सुठो मुल्ह ख़रीद करण जे लाइ एतिरी अदाकारी करणी पवंदी आहे।